उन ते सिंध जो हक़ हूंदो। सिंध में जेका पाणी जी खोट पैदा थींदी उभरंदड़ 3 नदियुनि जे हिंदुस्तान ॾांहुं वञण जे नतीजे में उन जो पुराव जेको आहे सो बंगलादेश मां कंदासीं। ऐं पोइ अॻियां हली जेको चवनि न हाणे तरबेला था ठाहियूं, तरबेला सॼो जो सॼो सिंध जे लाइ तरबेला बि ठही वियो। ऐं न रुॻो इहो पर पोइ ॿिया बैराज ठहिया, जिनाब बैराज ठहियो, तोसा बैराज ठहियो। अहिड़े तरीक़े सां बैराज जेके आहिनि उहे बि सिंधु दरिया ते पंजाब में ठहिया। नतीजो इहो निकितो जो सिंधु दरिया जे पाणी जो वहिकिरो जेको सॼी रोकणु शुरू थियो। हिकिड़े तरफ़ इहो थियो त 3 नदियूं हिंदुस्तान ॾांहुं वञण जे नतीजे में जेको पाणी हिंदुस्तान जेको पाणी उभरंदड़ नदियुनि मां ईंदो हो, पंजनि मां जेको पाणी सिंधु दरिया में अची शामिल थींदो उहो पाणी हाणे 5 नदियुनि मां हिकु फुड़ो जेको आहे उहो सिंधु दरिया में नथो अचे। ऐं ॿिए पासे वरी सूरत हाल इहा थी त सिंधु दरिया जो जेको पंहिंजो वहिकिरो हो उहो वहिकिरो ख़ुदि बि जेको सो मुतासिर थियो। त डेम जिते जिते दुनिया में डेम ठहनि था उहे जेके आहिनि से नदियुनि ते नाकारीअ सां था। पहिरीं शइ इहा आहे त डेम कंहिं बि तौर ते जीअं आमतौर ते चवंदा आहिनि डेम तवानाई जो ज़रियो आहिनि, डेम तरक़ी जो ज़रियो आहिनि, डेम जेके आहिनि से ज़राअत की वाधवी जो ज़रियो आहिनि। भई डेमनि सां आर्जी तौर ते जेकॾहिं के फ़ाइदा मिलिया बि आहिनि दाइमी तौर ते उन्हनि जा वॾा नुक़सान थिया आहिनि। डेमनि जा फ़ाइदा घटि थिया आहिनि, उन जा नुक़सान वॾा थिया आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ो दौरु हो दुनिया सम्झो थिए त डेम तमामु वॾा फ़ाइदेमंद आहिनि। मिसाल तौरु जवाहरलाल नेहरू जहिड़े अॻवान थियो, दानिशर अॻवान ऐं तमामु वॾो अॻवान दुनिया जे तारीख़ जी साञा रखंदड़ अॻवान उन चयो त डेम जेके आहिनि से जदीद हिंदुस्तान जा नवां मंदर उन डेमनि खे ज़रे घटि जेको सो पूॼा लाइक़ थिए सम्झो या इबादत गाहनि वांगुरु मुक़दस थिए सम्झो, अॼु दुनिया इहा नथी सम्झे। जमाल नासिर जहिड़े अवाम दोस्त हुक्मरान खे वॾो जेको सो खफ़कान हो त नील नदी ते आउं डेम ठाहियां, असवान डेम। ऐं कंहिं लिखियो आहे त जमाल नासिर रुॻो 2 भेरा अमेरिका जे अॻियां झुकियो। हिकिड़ो हुन अमेरिका खे चयो त असांखे असवान डेम जे लाइ इमदाद ॾियो त असीं उहो डेम ठाहियूं। अमेरिका जवाब ऐं पोइ हुन वरी सोवियत रूस ॾांहुं जेको सो वाधायो। ॿियो भेरो जेको सो मिस्र जी कमाल गायका हुई उमे कलसूम, उन खे गले जी तकलीफ़ थी। मिस्र जे डॉक्टरनि इहो जोखम नथे खयो त मवादा उनजो ऑपरेशन खां नाकाम थी पए त अरब अवाम में जेका कावड़ उथंदी उन लहर खे तूफ़ान खे मुंहुं केरु ॾींदो। तॾहिं जमाल नासिर अमेरिका जे डॉक्टरनि खे अपील कई त उमे कलसूम जो गले जो ऑपरेशन कयो। ऐं हुननि जे गले जो ऑपरेशन कयो, चाक चङी भली थी वई। पोइ वरी बि ॿीहर ॻाइणु शुरू कयो। त 2 दफ़ा, हिकिड़े दफ़े उहो पंहिंजी हिकिड़ी अज़ीम गुलूकारा जे लाइ, ॻाइणी जे लाइ, फनकार जे लाइ अपील थो करे। ॿिए दफ़े चए थो त मूंखे पैसा ॾियो, फंड ॾियो, कर्ज़ ॾियो त आउं असवान डेम ठाहियां नील नदी ते। त अहिड़े तरीक़े सां अमेरिका जॾहिं हॉवर डेम पे ठाहियो त उन जो जेको आहे इफ़्तिताह करणु अमरीकी सदर आयो ऐं उन तारीख़ी जुमिला चया जीअं नेपोलियन बोनापार्ट ते उहो रिपोर्ट मोकिली हुई त IS ॾिठम ऐं फतह कयुमि। अहिड़े ई तरीक़े सां अमरीकी सदर चयो त IS ॾिठम ऐं आउं मुतासिर थियुसि। हुनखे हिकिड़े डेम जेको सो अज़मत भरियो अमल थिए लॻो ऐं हुन मां मुतासिर पिए थियो। पर दुनिया हाणे ईअं नथी सम्झे। दुनिया हाणे ॿिए अंदाज़ सां थी सोचे। दुनिया चए थी, सुधरियल दुनिया चए थी त डेम जेके आहिनि तरक़ी जो ज़रियो न आहिनि, डेम तबाही जो। डेमनि मां कथियल पैदावार बिजली जी जेका आहे उहा नथी मिले। डेमनि में सिल्ट गंथी थी वञे। डेम दरियानि जे वहिकिरे ते नाकारी असर था विझनि। डेम आबी जीवत खे नुक़सान था रसाइनि। डेम पुछड़ वारनि इलाइक़नि खे नुक़सान था रसाइनि। डेम दरियानि जे छोड़ ताईं पहुचण वारे अमल में रुकावट साबित था थियनि। डेम पुछड़ी वारनि इलाइक़नि जे माण्हुनि जी तबाही था आणनि। डेम जिते ठहनि था उते हज़ारनि ऐं लखनि जे तइदाद में माण्हू बेदख़ल था थियनि, बेघर था थियनि। उते सकाफ़त, तहज़ीब, क़दीम आसार, माहौलियात, झंगली जीवत, आबी जीवत, हर शइ जेका असां मुतासिर थी वञे। ऐं डेम जेके आहिनि से जर खे ख़राबु करण जो सबबु था बणिजनि। हिकिड़े पासे उहे
सिम ऐं कलर जो पुलाण जो बाहिस था थियनि ऐं ॿिए पासे उहे जेके सोकड़ो पैदा था त वॾा ड्रेम जेके बि आहिनि उहे नुक़सानकार आहिनि नदियुनि जे लाइ, उहे दरियाहनि जे लाइ नुक़सानकार आहिनि। वॾी ॻाल्हि त उहे दरिया दुश्मन आहिनि, ड्रेम जेके आहिनि से मजमूई तौर ते इंसान दुश्मन आहिनि। मूं पंहिंजे हिकिड़े किताब में लिखियो त जेकॾहिं मूंखे दुनिया में जदीद 7 गुनाहनि खे चूंडण या उन्हनि खे ठाहिण, उनखे तरतीब ॾियण जी इजाज़त हुजे त सभ खां पहिरीं जेको सो ड्रेमन ठाहिण खे पहिरें गुनाह ते रखां थी। धरती, इंसानियत, जंगली जीवत, आबी जीवत, माहौलियात, इकोसिस्टम, मजमूई तौर ते उहे जेके आहिनि से धरती ऐं ज़िंदगी जे लाइ हिकिड़ो वॾो गुनाह आहिनि जो उहे तबाही जो सबबु था बणजनि। तंहिंजे करे उन्हनि खे आउं पहिरें नंबर ते गुनाह में रखां। साॻिए वक़्तु आउं सम्झंदो आहियां त ड्रेम जेके आहिनि से फितरत ऐं दरिया जे ख़िलाफ़ दहशत ऐं दुनिया जे समूरनि दरियाहनि ते उन्हनि तमामु नाकारी असर विधो आहे। मिसाल तौरु दुनिया में जेके वॾा दरिया आहिनि हू सवे हज़ारे वॾा दरिया आहिनि, पर 292 जेका आहिनि हू सवे हज़ारे दरिया आहिनि, पर 292 दरिया जेके आहिनि उहे दुनिया में वॾे में वॾा दरिया गिणिया था। ऐं उन्हनि में हाणे रुगो 21 दरिया अहिड़ा बचा आहिनि जेके पंहिंजे छोड़ ताईं रसनि था, या समूरा दरिया जूं समूरी नदियूं जेके आहिनि से पंहिंजे छोड़ ताईं नथियूं रसनि। इहो उन्हनि नदियुनि ते जेको आहे सो उन्हनि ड्रेमनि जो असरु आहे। दरियाहनि ते ड्रेम ठाहिया विया आहिनि, दुनिया में हज़ारनि जे तइदाद में ड्रेम ठाहिया विया आहिनि। नतीजो इहो निकितो आहे त दरिया जेके आहिनि सोकड़े जे वर चढ़णु शुरू थिया आहिनि, सुकणु शुरू थिया आहिनि, उहे पंहिंजे छोड़ ताईं नथा पहुचनि। ऐं जेके दरिया छोड़ ताईं नथा पहुचनि उन्हनि जे लाइ ड्रम इस्तेमालु कयो थो वञे, डेड रिवर्स, बोल दरिया। बदकिस्मती सां सिंधु दरिया बि हाणे उन्हनि दरियाहनि मां आहे जेके डेड रिवर थियण नथा वञनि, बोल दरिया थियण नथा वञनि। सिंधु दरिया ते इहो थोरो जेको आहे पंजाब जे हुक्मराननि जो, पाकिस्तान जे वफ़ाक़ी हुक्मराननि जो ऐं ड्रेमनि जो आहे। ऐं बदकिस्मती इहा आहे त अञा बि इहा कोशिशि आहे त सिंधु दरिया ते ड्रेम ठाहे ॾियो। असां चऊं था त भई तव्हां हेसि ताईं पाणी जूं जेके बि रिथाऊं ठाहियूं आहिनि उन्हनि रिथाउनि जे नतीजे में सिंधु दरिया तबाही जे किनारे ते पहुची वियो आहे, तंहिंजे करे का बि रिथा न ठाहियो। अॻे सिंध ऐं पंजाब जे विच में जेको तकरार हो या जेको झगड़ो हो या जेको इख़्तिलाफ़ हो, उहो रुगो पाणी जी विरासत जे सुवाल ते। असां चयोसीं त पंजाब सिंध जे हिसे जो पाणी खणी थो वञे, तंहिंजे करे सिंध खे हिसे जो पाणी ॾिनो वञे। पर हाणे जेका सूरत हाल उहा इहा आहे त हाणे पाणी जी विरासत खां मामिलो अॻिते वधी वियो आहे। पाणी जी विरासत जो मामिलो पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे। मिसाल तौरु हींअर बि इरसा जेको आहे सो चश्मा जलम लिंक कैनाल खोले छॾियो आहे, तौसा पंज लिंक कैनाल खोले छॾियो आहे, थल कैनाल में पाणी खोले छॾियो अथनि। हिकु ॿिनि हंधनि तां उहे जेको पाणी जी खण पिया कनि। त इरसा जेको आहे सो हिकिड़ो जानबदार इदारो आहे। इरसा जेको आहे सो पंजाब जी नुमाइंदगी कंदड़ इदारो आहे। पंजाब जे मफ़ादनि जी निगहबानी कंदे इरसा गैर कानूनी तौर ते पाणी वहाए थो। त पाणी जी जेका आहे सा हींअर बि सिंध सां विरासत जे मामले में ज़्यादती थिए थी। सिंध जे हिसे जो पाणी हींअर पंजाब खणी थो वञे। त अॼोकियो अख़बार ॾिसो उहे नाइंसाफ़ी वारी ॻाल्हि सां भरियूं पियूं आहिनि त बिना कंहिं इरसा जे मेंबरनि सां मशवरो करण जे, बग़ैर इरसा जे इजलास सॾाइण जे इरसा जे चेयरमैन जेको सो तौसां पंज लिंक कैनाल खोलाए छॾियो आहे, सीधे खोलाए छॾियो आहे। ऐं इन्हनि परिजो साहिब हिननि खे चवंदो धाड़ेल दरिया। इन्हनि धाड़ेल दरियानि जे वसीले सिंधु जो पाणी खणी ॿियनि दरियानि में वञी विझनि था। जनाब सिंधु जे पाणी मां थी भरिजे, जहलम सिंधु जे पाणी मां थी भरिजे, पंजाब जा दरिया जेके था वञनि, हिकिड़े दरिया मां पाणी खणी ॿियनि दरियानि में वञी था विझनि। त पंहिंजी जॻह ते सिंध जे ऐं पंजाब जे विच में पाणी जो मामिलो जिते पाणी जी विरासत खां अॻिते वधी वियो आहे। हाणे रुगो पाणी जे विरहाङे जो सुवाल न आहे, हाणे ख़ुदि दरिया जे पंहिंजे वजूद जो सुवाल आहे। सिंधु नदी जे वजूद जो सुवाल आहे, सिंधु जी ज़िंदगी जो सुवाल आहे। जो डेमनि जे नतीजे में, लिंक कैनालनि जे नतीजे में, बैराजनि जे नतीजे में सिंधु दरिया जो समूरो पाणी पंजाब खणी थो वञे ऐं जेको उनजे इस्तेमाल खां पाणी बची थो पए उहो पाणी सिंध रवानो करे था छॾनि। 91 वारो ठाह वफ़ाक़ जी मर्ज़ी तहत थियो, ॿियनि लफ़्ज़नि में उहो पंजाब जी मर्ज़ी तहत थियो। इन जे करे जो वफ़ाक़ जी माना पंजाब जा मफ़ाद आहे। वफ़ाक़ कॾहिं बि
सिंध जे मफ़ादनि जी नुमाइंदगी नथो करे, सिंध जे मफ़ादनि जो केस नथो विड़े, ॿियो पंजाब जे मफ़ादनि जो केस थो विड़े, त पंजाब जी मर्ज़ी त थींदड़ छा ते बि हाणे उहो अमल नथो करे। त हिकिड़ो त सिंध ऐं पंजाब जे विच में पाणी जी विरासत जो सुवालु आहे, पर हाणे उन खां अॻिते वधी सिंधु दरिया जो केस ख़ुदि सिंधु दरिया जी पंहिंजी ज़िंदगी जो केस थी, पंहिंजे वजूद जो केस थी वियो आहे। असीं चऊं था त सिंधु दरिया ते को बि डेम न ठाहियो, पर जेके बि सिंधु दरिया जूं भरतूं नदियूं आहिनि उन्हनि ते बि को डेम न ठाहियो। दरिया अकेलो न हूंदो, ट्रिब्यूटरीज़ हूंदियूं आहिनि, त असीं चऊं था सिंधु जी कंहिं ट्रिब्यूटरी ते बि डेम न ठाहियो, उनजे कंहिं भरतू दरिया ते, उनजे कंहिं भरतू नदी ते बि डेम न ठाहियो। ऐं बदकिस्मती सां रुगो सिंधु ते डेम नथा ठहनि। मिसाल तौरु हींअर बि बाबला जो जेको वीहनि 2025 सॼो सिंधु दुश्मन वीहनि, सॼो सिंधु दरिया दुश्मन वीहनि, बालियात दुश्मन वीहनि, फितरत दुश्मन वीहनि, आबी जीवत दुश्मन, जंगली जीवत दुश्मन, इंसान दुश्मन। बाबला जहिड़ो इदारो तव्हांखे इंसान दुश्मन, दरिया दुश्मन, फितरत दुश्मन इदारो शायदि किथे न मिले। ऐं बाबला जेका भींग कई आहे सिंध जी, बाबला जेका बि रिथा आंदी आहे, LBOD जी हुजे, RBOD जी हुजे, मंछर जे मामले में हुजे, डेमनि जे सिलसिले में हुजे, बाबला जेका बि रिथा आणे थी, हर रिथा जेका सां नाकाम पाकिस्तान जा मुख़्तलिफ़ इदारनि जा इंजीनियर जेके आहिनि उहे अवाम दुश्मन अमलनि में मुलवस आहिनि। बाबला जा इंजीनियर जेके आहिनि उहे अवाम दुश्मन कमनि में मुलवस आहिनि। ख़ुदि इर्सा जेका आहे उहा बि सिंध दुश्मन फैसलनि में मुलवस आहे। बदकिस्मती सां सिंध हुकूमतुनि जो बचाव नथी करे सघे, जो सिंध हुकूमत में हिकिड़ा निहायत बुज़दिल क़िस्म जा नासाले ऐं नाख़लफ़ क़िस्म जा माण्हू वेठा आहिनि, गद्दार इब्न गद्दार वेठा आहिनि, जेके सिंध जे मफ़ादनि जो बचाव नथा कनि। सिंध जो पाणी केस जेको सिंध हुकूमत सही तरीक़े सां नथी मिले। इन खां वॾी ॿी जेको सो कहिड़ी नालाइकी हूंदी, कहिड़ी सिंध सां गद्दारी हूंदी त सिंध जी हुकूमत चए थी त असीं भाषा डेम लाइ राज़ी आहियूं। मौजूदा सिंध हुकूमत भाषा डेम जे लाइ राज़ी आहे। ॿी सूरत में उहा सिंध जे ज़िंदगी ऐं मौत जे मामले ते मौत जी तरफ़दार आहे, ज़िंदगी जी तरफ़दार न आहे। उहा सिंध जे मफ़ादनि जी तर्जुमानी नथी करे। त वॾा डेम जेके बि आहिनि, बल्कि नंढा डेम, मिसाल तौरु हाणे पंजाब हुकूमत हींअर हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे त कोह सलेमान में असीं 14 डेम था ठाहियूं, नंढा डेम था ठाहियूं। कोह सलेमान में जेके नंढा डेम ठहंदा उहे कंहिंजो पाणी रोकींदा? सिंधु दरिया जो पाणी रोकींदा। कोह सलेमान मां 50,000 खां 1 लख क्यूसेक पाणी जेको सो अचे थो सिंधु दरिया में। ऐं इदरीस राजपूत लिखियो आहे पंहिंजे हिकिड़े आर्टिकल में, वाक़ा करण में वस किताब, ऐं उहो आर्टिकल कंहिं ज़माने में काविश में छपियो। 2010 वारी ॿोॾि दौरान 1.5 खां 2 लख क्यूसेक पाणी जेको आहे सो कोह सलेमान मां सिंधु दरिया में आहे। यानी 1.5 खां 2 लख क्यूसेक पाणी जेको आहे सो उतां सिंधु दरिया में अचे थो। हाणे जॾहिं 14 डेम उते ठाहींदा, पाणी किथां? राजनपुर में ठाहींदा, डेरा इस्माइल खान में ठाहींदा, जेका सराइकी बेल्ट इन में था ठाहिनि। 14 डेम कोह सलेमान मां सिंधु दरिया में ईंदा, समूरो पाणी रोके छॾींदा। त डेम नंढो हुजे या वॾो हुजे, उहो जेको फितरत दुश्मन आहे, उहो दरिया दुश्मन आहे, उहो इंसान जो दुश्मन आहे। ऐं मामिलो रुगो हिते बि तंग नथो करे त को सिंधु ते डेम था ठहनि। रुगो हिकिड़ो सिंधु जो मुख्य वहिकिरो आहे, सिंधु जो पंहिंजो दरियाई वहिकिरो आहे। ॿियो वरी इंडस रिवर सिस्टम आहे या इंडस रिवर बेसिन आहे, जेको सिंधु दरिया जो थाल आहे। माना सिंधु दरिया जो पंहिंजो मुख्य वहिकिरो ऐं ॿिया समूरा दरिया आहिनि, नदियुनि नयनि जा उहे वहिकिरा जेके सिंधु दरिया जे पाणी खे, सिंधु दरिया खे अची भरीनि था, उन्हनि ते डेम ठाहिया था वञनि। मिसाल तौरु चाइना में डेम ठाहियो वियो आहे। चाइना में सिंधु दरिया खे चवनि शेकवानी। दालचीन खां 200 किलोमीटर ओलह ते सेंगी अली शहर वटि शेकवानी ते चाइना डेम ठाहियो आहे। असांजे वफ़ाक़ी सरकारुनि मामले ते ॻाल्हाइण लाइ तयारु कान्हे। सिंध हुकूमत जा टपड़ खे पूरा लॻाए पिया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत सां एहतजाज करण जे लाइ तयारु न आहे। डेम छो था ठाहियो? ऐं इन ते भाई लिखियो आहे त जॾहिं सिंधु दरिया जी हालत रोअण पे आहे,
हलूं था अफगानिस्तान, सिंधु दरिया जो थाल जेको आहे वो चइनि मुल्कनि में पखिड़ियल आहे, चीन, हिंदुस्तान, अफगानिस्तान, पाकिस्तान। काबिल नदी सिंधु दरिया जी वॾे में वॾी भरतू नदी आहे। उते काबिल जे वेझो काबिल नदी ते शहतूत डैम ठाहे अफगानिस्तान, पंहिंजो सरकार सां गॾु इंसान पुछण जे लाइ तयारु कोन्हे। न रुगो एतिरो पर ॿियूं जेके मिसाल तौरु सवात नदी आहे, सवात नदी सिंधु दरिया जी भरतू नदी आहे, काबिल नदी में अची थी किरे, उतां जेको सो ॿई नदियूं अची सिंधु दरिया में थी किरनि। महमद डैम एॾो वॾो डैम था ठाहिनि जो एतिरो सवात नदी में पाणी कोन्हे, त रुगो सिंधु दरिया ते न, सिंधु दरिया जे भरतू नदियुनि ते बि डेम ठाहिया था वञनि, सिंधु दरिया में पाणी आणींदड़ नयनि ते बि डेम ठाहिया था वञनि, पहाड़नि मां किरंदड़ पाणी ते बि डेम ठाहिया था वञनि। सिंधु दरिया खे चौखंबो ॿधण जे लाइ वॾी जेको साज़िश थी थिए। अमरीकी यूनिवर्सिटी जो हिकिड़ो प्रोफेसर आहे, अमेरिका जी ब्राउन यूनिवर्सिटी जो, उन किताब लिखियो आहे रिवर्स ऑफ दी पावर, कुदरत जूं नदियूं, कुदरत जा दरिया। उनमें हुन लिखियो आहे त चीन, अफगानिस्तान, हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जा जागीरदार पाण में मुसलहत करे सिंधु दरिया ते काबिज़ थी रहिया आहिनि। त सिंधु दरिया जूं जेके भरतू नदियूं आहिनि ऐं सिंधु दरिया जो जेको मुख वकिरो आहे, उन ते जेके बि डेम था ठहनि उहे सिंधु दरिया जे लाइ नुक़सानकार आहिनि, उहे दरिया जे पंहिंजे वजूद जे लाइ नुक़सानकार आहिनि। असीं चऊं था सिंधु दरिया ते को बि डेम न ठाहियो, ऐं डेमनि जे नतीजे में सिंधु दरिया जो जेको वजूद आहे उहो ख़तरे में पइजी वियो आहे। ऐं वरी प्रोफेसर ब्राउन जो हवालो ब्राउन सिंध जो उहो चए थो दुनिया में इहो इम्कान आहे ईंदड़ 100 सालनि में 8 नदियूं जेके आहिनि उहे ख़तमु थी वञनि, 8 दरिया जेके आहिनि उहे ख़तमु थी वञनि, ऐं उन ई में सिंधु दरिया खे 5 नंबर ते थो रखे। त सिंधु दरिया मूं खे मेल कई, ईमेल कई, मूंखे छा वाक़ई बि तव्हां सम्झो था जेको सिंधु दरिया ख़तमु थी वेंदो? ॾाढी दिलचस्प ॻाल्हि कयूं, इन जो दारो मदार काफ़ी हद ताईं सिंधियुनि जी जदोजहद ते। जेकॾहिं डेम ठाराइण वारियूं रिथाऊं जेकॾहिं बंदि कराइण में कामयाब थी था वञनि, सिंधु दरिया ख़तमु कोन थींदो। जो प्रभु दरिया जो बि पंहिंजे ग्लेशियरनि ते जेको दारो मदार आहे उहो 40 सैकड़ो आहे। तिब्बत में जेके ग्लेशियर आहिनि जितां पाणी अचे थो ग्लेशियरनि तां, हालांकि उहो दालचीन उतां ग्लेशियर मां नथो अचे, उहो धरती मां उबड़का ॾेई थो निकिरे, उहो धरती मां चश्मो फुटी थो निकिरे, उतां उहो पाणी थो अचे। शिकवानी जेका आहे उहा उतां, बाक़ी घार में, कांचूप में या ॿियूं जेके अचनि थियूं नदियूं तिब्बत मां जेके अची वरी सिंधु दरिया सां ॻंढिजनि थियूं, उहे ग्लेशियरनि मां थियूं। त जेकॾहिं चए थो तव्हां सिंधी जेकॾहिं डेमनि ठाराइण वारे अमल खे रोके था वञो, सिंधु दरिया ख़तमु कोन थींदो। त सिंधु दरिया जो वजूद ख़तरे में पइजी वियो आहे, ऐं डेमनि जे करे दुनिया जूं केतिरियूं नदियूं जेके आहिनि से ख़तरे में, उनजो वजूद ख़तरे में आहे। ऐं दरिया जेके आहिनि, असीं हिन राय जा आहियूं, असीं ईअं था सम्झूं त दरिया जेके आहिनि उहे इंसानी ज़िंदगी जो ज़रियो आहे। दरिया न हूंदा, नदियूं न हूंदियूं त धरती ते ज़िंदगी जेका आहे सा न रही सघंदी, उहा न बची सघंदी, उहा ख़तमु थी वेंदी, उहा तबाही जे वक़्तु ज़िंदगी नदियुनि सां ॻंढापियल आहे, उन्हनि सां लाॻापियल आहे, उन ते दारो मदार रखंदड़ आहे। तंहिंजे करे वॾा डेम न ठहनि घुरिजनि, रुगो वॾा डेम न ठहनि घुरिजनि पर नंढा डेम बि न ठहनि घुरिजनि। असीं चऊं था दरियाउनि ते को बि डेम न ठहणु खपे, दरिया खे को बि कट न ॾियो। सिंधु दरिया ते न वधीक डेम ठहे, न वधीक को बैराज ठहे, न उनखे उन मां को वधीक कैनाल निकिरे, न उनखे वधीक को कट ॾिनो वञे, न उनखे न वधीक को मोड़ ॾिनो। दरिया खे पंहिंजी फितरी रवानी सां बहण ॾिनो वञे। दरिया जो पाणी जेको आहे सो उन जे पंहिंजनि जेको सो जेको उनजो पेट आहे, जेको उनजो दाइरो आहे, जेको उन जो पंहिंजो वहिकिरो आहे, उन में छुलंदो रहे। दरिया बंदे सुहिणा लॻंदा आहिनि, आसमान जेको सितारनि जे चमकण सां सुहिणो थो लॻे, ईअं ई दरिया जेको आहे सो बहण सां सुहिणो थो लॻे। माण्हू ओसि ताईं सुहिणो आहे जेसि ताईं साथ, मरण खां पोइ माण्हू सुहिणो नथो रहे। दरिया बि ओसि ताईं सुहिणा आहिनि, ओसि ताईं दिलफ़रेब ऐं दिलावेज़ आहिनि जेसि ताईं रवानी सां वहंदा था रहनि। जेकॾहिं दरियानि जी रवानगी रोकबी, दरियानि जी रवानी रोकबी, दरियानि जी सरमस्ती रोकबी, त दरिया जेके वारी जा दड़ा थी वेंदा, दरिया न रहंदा। त
वफ़ाक़ी सरकार ऐं पंजाब जूं बालादस्त क़ुवतूं सिंधु दरिया खे जेको वारी जे दड़नि में तब्दील करण थियूं घुरनि, सिंधी क़ौमुनि जे सख़्तु ख़िलाफ़। सॼी सिंधी क़ौम पाणी जे सुवाल ते मुतफ़िक़ आहे त डेम न ठहणु खपे। सिंध जूं सियासी पार्टियूं इन ते मुतफ़िक़, रुॻो जीअं क़ौमी पार्टी न, समूरियूं सिंध जूं सियासी पार्टियूं इन ते मुतफ़िक़ आहिनि त सिंधु दरिया ते डेम न ठाहियो। सिंध जा साञाव इन ते मुतफ़िक़ आहिनि त सिंधु दरिया ते डेम न ठाहियो। सिंध जा पढ़िया ॻढ़िया माण्हू इन ते मुतफ़िक़ आहिनि त सिंधु दरिया ते डेम न ठाहियो। सिंध जा धनार जेके आहिनि, अनपढ़ियल माण्हू जेके आहिनि, हारी नारी जेके आहिनि, जेके लिखणु पढ़णु नथा ॼाणनि पर उहे ज़िंदगी जे हड़कनि खे सम्झनि था, उहे चवनि था सिंधु दरिया ते को डेम न ठाहियो। सिंध सिविल सोसाइटी ते थी, सिंध जा अदीब ऐं दानिश्वर चवनि था, सॼी सिंध चए थी सिंधु दरिया ते को डेम न ठाहियो। असीं चऊं था न रुॻो कालाबाग डेम, पर सिंधु दरिया ते को बि डेम न ठहणु खपे, भाषा डेम न ठहणु खपे। जेके बि डेम आहिनि उन्हनि जी रिथा जेका आहे सा रद्द कई वञे ऐं साॻिए वक़्तु दुनिया लिंक नालनि जे बि ख़िलाफ़ आहे। असीं लिंक नालनि जे बि ख़िलाफ़ आहियूं त लिंक नालनि जे वसीले जेको पाणी खणी था वञनि, चनाब में वञी था वञनि, झेलम में विझी था वञनि, पंजाब जा दरिया उबता था वाहिनि ऐं पंजाब जूं उहे इलाइक़ा जेके अॻे गैराबाद हूंदा हुआ सॼो आबाद करणु था घुरनि, पंजाब जो इंच इंच आबाद करणु था घुरनि। असीं चऊं था त लिंक कैनालनि जे वसीले सिंधु दरिया जो पाणी खणी ॿियनि कैनालनि, ॿियनि दरियाहनि में न वञी विझूं। जेकॾहिं अव्हांखे पंजाब जा दरिया भरणा आहिनि त 60 वारो मुआहिदो रद्द करियो। हिंदुस्तान खां पाणी वठो, पंहिंजे सिख भाइरनि खां, पंजाबी भाइरनि खां पाणी वठो, सिंधियुनि जे पाणी ते धारो न हणो, सिंधु दरिया जे पाणी ते धारो न हणो। ऐं जेको पंजाबियुनि इंडिया खे पाणी ॾेई छॾियो आहे उहो बि सिंध जो पाणी आहे। उन में सिंध जो हिसो ॿधरियूं हुयूं अंग्रेज़नि जे ज़माने में, सिंध ऐं पंजाब। ऐं जेकॾहिं सिंधु दरिया ते को बि ठाह थिए, को बि मुआहिदो थिए, सिंधु दरिया जे भरतू नदियुनि ते को बि मुआहिदो थिए, उनमें जेकॾहिं सिंधी न आहिनि त माना उहो मुआहिदो रद्द आहे, बातिल आहे, कालदम आहे। उनजी का सियासी, इख़लाक़ी, आइनी कंहिं बि हवाले सां का बि हैसियत कान्हे। पंजाब खे जेकॾहिं पाणी जी घणी ज़रूरत आहे, पंहिंजे सिख ॿारनि खां वञी वठे, जेके पंजाब टे दरिया लिखी ॾेई छॾिया आहिनि, असांखे को बि एतिराज़ कोन्हे, असांखे वठी सघूं, असां हुन पाणी मां पंहिंजो हिसो वठंदासीं। त असीं चऊं था सिंधु दरिया ते को बि डेम न ठाहियो, सिंधु दरिया मां लिंक कैनाल न कढो ऐं सिंधु दरिया खे समुंड ताईं वहणु ॾियो। जेको हींअर सिंध जो छोड़ वारो इलाइक़ो तबाही जे भर चढ़ी वियो आहे, बदीन, सुजावल, ठठो, या सॼी साहिली पटी ऐं छोड़ वारो इलाइक़ो जंहिं तबाही जे भर चढ़ियल आहे, उन तबाही खे रोकण जो वाहिद हल इहो आहे त सिंधु दरिया जो पाणी जेको आहे मुसलसल वहंदो रहे ऐं उहो सिंधु दरिया ताईं अचे, सिंधी समुंड ताईं अचे। सिंधु दरिया में आबी जीवत जी जेका तबाही थी आहे, उहा आबी जीवत तॾहिं बची सघंदी जॾहिं सिंधु दरिया में पाणी, सिंध जो जर ख़राब थी वियो, जर तॾहिं बहितर थींदो जॾहिं सिंधु दरिया में पाणी, सिंध जे माण्हुनि जे ज़िंदगीअ में सिंधी ज़रात जेका तबाह थी वई आहे, उहा तॾहिं तरक़ी करे सघंदी जॾहिं सिंधु दरिया में पाणी। सिंध में ज़िंदगी ॾुखी थी वई आहे, उहा तॾहिं सहिजी ऐं सुखी थी सघंदी जॾहिं सिंधु नदी में पाणी। सिंध जो माण्हू तॾहिं ज़िंदा रही सघंदो, तॾहिं जी सघंदो, तॾहिं हुनजे मुंहं ते मुर्कूं हूंदियूं जॾहिं सिंधु दरिया पाणी सां सरशार, मस्ती सां सरशार बहंदो रहंदो। त असीं चऊं था त वॾा डेम जेके बि आहिनि, बल्कि नंढा डेम, मतिलबु समूरा डेम जेके बि डेम आहिनि, उहे दरियाहनि जे वजूद जे ख़िलाफ़ आहिनि, उहे फितरत जे ख़िलाफ़ आहिनि, उहे माहौलियात जे ख़िलाफ़ आहिनि, उहे इकोसिस्टम जे ख़िलाफ़ आहिनि, उहे आबी जीवत जे ख़िलाफ़ आहिनि, उहे झंगली जीवत जे ख़िलाफ़ आहिनि, उहे मजमूई तौर ते इंसान ज़ात जे ख़िलाफ़ हिकिड़ो ॾोह आहिनि। तंहिंजे करे को बि डेम ठाहियो वञे, सिंधु दरिया ते डेमनि जूं समूरियूं रिथाऊं रद्द कयूं वञनि ऐं सिंधु दरिया खे आज़ादी सां पंहिंजे छोर ताईं वहणु। तव्हां सभिनी साथियुनि खे साईं, जेकॾहिं को सुवाल आहे कंहिं दोस्त वटि त उहो पुछी सघो था। जी साईं, मुंहिंजो हिकिड़ो सुवाल आहे साईं, त जीअं त कालाबाग डेम जे हवाले सां ॻुल पए थी ऐं उन ते काफ़ी सारो ॻाल्हायो आहे, नंढनि डेमनि जे हवाले सां बि तव्हां ॻाल्हि, हिकिड़ी रियासती सतह ते हिकिड़ी ॻाल्हि चई वेंदी आहे त जेके नंढा डेम आहिनि उहे बरसाति जे पाणीअ खे स्टोरेज करण जे लाइ जेको असां ठहंदा ऐं गॾु था कयूं,
ऐं उन खां असां ॾिठो बि आहे त बरसाति वारो पाणी जेको आहे सो स्टोर थींदो ई न, उहो बि जीअं थर केरला या चश्मा झेलम केरला उन में बि सिंधू नदी जो पाणी चोर कयो थो वञे। हा इहा वाकई सही आहे त जेके नंढा डेम हूंदा आहिनि उनखे उन में बरसाति पाणी जेको आहे सो स्टोर कयो आहे। ऐं नंबर ॿियो ॻाल्हि मुंहिंजो इहो आहे त पाणीअ जो वॾो वॾो मसइलो आहे। उन ते तव्हां जीअं सिंध क़ौमी पार्टी जा चेयरमैन बि आहियो ऐं ॿिया जेके क़ौम असांजा अॻुवान आहिनि, इन ते मुसलसिल मतिलबु की हिकु सगारी जिदोजहद नज़र नथी अचे, जेका सगारी जिदोजहद हुअणु खपे। हिते इशू थिए थो कालाबाग डैम जो या उन ते जिदोजहद थिए थी, वरी उहो इशू माठार थो थी वञे त पाणी मसइलो हल कोन थो थिए। इहे सवाल आहिनि मुंहिंजा साईं। तव्हांजे सवालनि जा ॿ हिसा आहिनि। हिकिड़ो इहो त नंढा डेम जेके में दरिया बरसाति जो पाणी जमा थो थिए, पंहिंजी जॻह ते इहा ॻाल्हि सही आहे त नंढनि डेमनि में बरसाति जो पाणी जमा थो थिए, पर उहो बरसाति जो पाणी जेको आहे सो घणनि हालतुनि में वही अची दरियानि में। मिसाल तौर पोइ सलेमान में बरसाति जे नतीजे में जेको पाणी गॾु थो थिए जमा थो थिए जबलनि ते, उहो सॼो मुख़्तलिफ़ नयनि जे वसीले वही अची सिंधू दरिया में। तीर्थर ते जेको मींहं जो पाणी गॾु थो थिए उहो पाणी गाद जे वसीले अची सिंधू दरिया में थो पए, या वरी नए बारान जे वसीले अची सिंधू दरिया में थो पए। हाणे उहो गाज ते डेम था ठाहिनि ऐं सिंध में गाज ते डेम था ठाहिनि, नए बारान ते जेको आहे दरवात डेम या दरावत डेम था ठाहिनि। हाणे इहो सिंधू दरिया जो पाणी जेको सॼो रुकिजी वेंदो, जेकॾहिं गाज जो पाणी मंछर में नथो अचे, मंछर अॼु में ख़राबु थी वई आहे, सुभाणे उहो जेको पाणी उते रुकिजी वेंदो उन सां मच्छर खे नुक़सानु थींदो, मच्छर जी आबी जीवत खे नुक़सानु थींदो, ऐं उहो पाणी सिंधू दरिया में अचे थो, उहो सिंधू दरिया में अचणु रुकिजी वेंदो। हिन नए जो पाणी जेको अचे थो बारान जो, उहो दरावत डेम जे नतीजे में रुकिजी वेंदो। हुन जो पाणी रुगो इन जे करे डेम था ठाहिनि, इहे नंढा डेम आहिनि, जीअं सुभाणे गुलज़ाराबाद ॾिठा या हाणोकी जेका बहिरिया टाउन ॾिठा उन खे पाणी ॾी त पाणी रोकण जा जेके बि रिथाऊं आहिनि उहे नुक़सानकार आहिनि, वॾा डेम हुजनि या नंढा डेम हुजनि, पर उहे दरियानि ते मनफ़ी असर विझनि था। हा किथे किथे का अहिड़ी सूरत हाल थी सघे थी जिते जेकॾहिं पाणी खे रोके मजमूई तौर ते इस्तेमाल में आंदो वञे त खणी मिसाल तौर पाणी पंहिंजो कारूंझर तां अचे थो त उन खे डेम में गॾु करण जी कोशिशि थी थिए। हालांकि आउं इन राय जो आहियां त कारूंझर ते डेम ठाहिण जी ज़रूरत न आहे। इहो पाणी जबलनि तां जेको बि लहे थो उहो पाणी पंहिंजा पंहिंजा रस्ता ठाहे थो, या दरियानि में अची थो पए, या छरा जे वॾे हिसे खे या मैदानी इलाइक़नि जे वॾे हिसे खे सैराब कंदो अॻिते वधंदो थो वञे। उन सां बि हिकिड़ो फ़ाइदो इहो थो थिए त जिन जिन इलाइक़नि में पाणी नथो पइजे, सालियानो बरसाति जे नतीजे में उहो पाणी पइजे थो त उते झंगलनि खे फ़ाइदो थिए थो, वणटियुनि खे फ़ाइदो थिए थो, ॿूटनि खे फ़ाइदो थिए थो, ज़मीनी सूरताल जेका आहे उन खे फ़ाइदो थिए थो, हेठि जर जेको आहे उन जी सूरताल बहितर थिए थी, ज़ेर ज़मीन पाणी जी सूरताल बहितर थिए थी, जंगी जीवत खे फ़ाइदो थिए थो, पखी पखियुनि खे फ़ाइदो थिए थो। त मजमूई तौर ते पाणी रोकण जे हक़ में न आहियां। पाणी आउं इन राय जो जेको पाणी रोकिजे थो, मिसाल तौरु हींअर जेको पाणी जबलनि तां लहे थो उहो कंहिं न कंहिं हिसाब सां कराए थो थिए थो, ईअं न आहे पाणी जाम थो थिए, पाणी पंहिंजा रस्ता वठी जेको अॻिते वधे थो हर शिकिल में कराए थो थिए। इहो तस्वरी ग़लति आहे त पाणी जो वही वञणु जेको आहे नुक़सान आहे, ज़्यान आहे। मिसाल तौरु जेकॾहिं नयूं लही अची जेके हिकिड़ियूं नयूं उहे आहिनि जेके कीर्तर रेंज मां कीर्तर पहाड़ी सिलसिले मां लहनि सिंधू दरिया में नथियूं अचनि, पर उहे सिधियूं समुंड में हलियूं थियूं वञनि त उन्हनि जो समुंड में वञणु कीअं नुक़सानकार आहे। इहो इको सिस्टम जो जी घुर्ज आहे, या जेको फितरत जी घुर्ज आहे, इहो जेको हयातियाती मांडाण आहे उन जी घुर्ज आहे। मिसाल तौरु हिकिड़ी आबी जीवत उहा बि आहे जेका मिठे ऐं खारे पाणी जे मिलाप वारे हंध ते रहे थी, उन खे मिठे ऐं खारे पाणी जे गॾु हुजण वारे हंध ते वाध विझ करण में आसानी थी थिए, बल्कि उनजो सॼो उन्हनि जो माहौल उन मिलाप वारे हंध ते, जेकॾहिं उहो पाणी न वेंदो आबी जीवत तबाह थी वेंदी। अहिड़े तरीक़े सां उहो पाणी जेको आहे समुंड में वञे थो त समुंड में वञण सां बि उहो पंहिंजे किनारनि खे फ़ाइदो थो ॾिए, आसपास जे माण्हुनि खे फ़ाइदो थो ॾिए। सिंधु दरिया त कंहिं ज़माने में महिलनि जा महल समुंड में धोखींदो वेंदो, ऐं छोट जे इलाइक़े जा जेके माण्हू आहिनि उहे समुंड खे बि दरिया था चवनि। जो कारण इहो आहे त मिठो पाणी तमामु ॾिघे पंध ताईं समुंड में मिठो पाणी हूंदो, हाणे हुते खारो पाणी आहे। जिते सिंधू दरिया जूं छाड़ूं हुयूं उते छाड़नि खे पंहिंजो माण्हू दरिया चए, त उहे नंढा नंढा दरिया जेके समुंड में परे परे ताईं काए वेंदा हुआ, हाणे हुते खारो पाणी, हाणे सिंधु दरिया जे पेट में खारो पाणी आहे। पाण
हलूं था जेकॾहिं खारे छाण वारे पतण ते पाणी खे उते खारो पाणी मिलंदो, हालांकि उहो कंहिं ज़माने में मिठे पाणी जो था को खारे छाण में ज़बरदस्त क़िस्म जी आबादी थींदी, ज़रात थींदी। त नंढा डेम हुजनि या वॾा डेम हुजनि, उहे जेके आहिनि दरिया जे दुश्मन उन्हनि ते नाकारी असर था विझनि, दरियानि जे वहिकिरे खे रोकनि था ऐं दरियानि खे तबाह था। रहियो सुवाल इहो त डेमनि जे मामले ते या सिंध दरिया खे बचाइण जे लाइ जदोजहद, पाणी जे सुवाल ते सिंध में शानदार जदोजहद थी आहे। कालाबाग डेम जो न ठहिणु जेको आहे उहो सिंधियुनि जी जदोजहद जो नतीजो आहे। कालाबाग डेम जे लाइ सभ खां पहिरियां फंड जेके आहिनि उहे पंहिंजे आलमी बैंक न हिननि खे वञो वञी ठहिरायो, फिज़िबिलिटी ठहिरायो उन्हनि जी। त जॾहिं पहिरियां फंड ॾिना जंहिं इदारे आलमी बैंक, वर्ल्ड बैंक, सिंधियुनि जी जदोजहद जे नतीजे में अॻियां हली करे उन वधीक फंड ॾियण खां इनकार करे छॾियो त तकरारी रिथा आहे। सिंधी ऐं पठान जेको आहे रिथा जे ख़िलाफ़ आहे, तंहिंजे करे असीं रिथा लाइ फंड ॾींदासीं। त पाणी जे सवाल ते हिकिड़ी शानदार जदोजहद रही आहे। हींअर सिंध जे अंदरि मजमूई तौर ते सियासत मार्च जो शिकार आहे ऐं ॿियो वरी नयूं रिथाऊं खणी आया आहिनि। मिसाल तौरु भाषा डेम नई रिथा खणी आया आहिनि, चवंदा आहिनि मां कैनाल कोन निकिरंदो, उन जे करे जेको सो फ़ाइदेमंद हूंदो, पंजाब जे इख़्तियार में कोन हूंदो। सिंध जा के दानिशवर जेके आहिनि उहे बि परेशानी में भूबगू में उहे सम्झनि था शायदि पंजाब जे इख़्तियार भले भाषा डेम मां न निकिरनि, पर जेके धाड़ेल वार पाणी जी रिथा जेका आहे न ठहणु खपे। रहियो जदोजहद जो सुवाल, डेम जे ख़िलाफ़ मुबल जदोजहद बराबरि सिंध में कान्हे, पर आउं सम्झां थो आहिस्ते आहिस्ते। असां गुज़िरियल साल 19 सेप्टेम्बर ते कराची में ज़बरदस्त क़िस्म जी रैली कढी हुई जेसी क़ौमी पार्टी पारां सिंधु दरिया ॿेट कराची बचायो हुयो। असां हिन 28 मार्च ते दादू में ज़बरदस्त रैली कढी आहे डेमनि जे ख़िलाफ़। त मजमूई तौर ते सिंध में डेमनि जे ख़िलाफ़ जदोजहद मौजूदु ज़रूरु आहे, या ख़ुदि सिंध एक्शन कमेटी जे पारां भाषा डेम जे ख़िलाफ़ या ॿियूं जेके रिथाऊं पाणी जूं उन्हनि जे ख़िलाफ़ जदोजहद थी आहे। पर इहो त मामिलो जेकॾहिं घटिजी थो वञे, पाण वारी जदोजहद घटिजी थी वञे, इहो पंहिंजी जदोजहद जो अलॻि आहे। जदोजहद मुसलसल थियणु खपे, ओसिताईं थियणु खपे जेसि ताईं उहे रिथाऊं रद्द न थियूं थियनि। त आउं सम्झां थो पाणी वारो मामिलो ॾिघो मामिलो आहे, त पाण खे ॾिघी जदोजहद जी ज़रूरत आहे। ऐं असीं जेसिन क़ौमी पार्टी पारां ईद खां पोइ हैदराबाद में पाणी कॉन्फ्रेंस कोठाइण पिया वञूं, जेको असां गुज़िरियल महीने पंहिंजे बॉडी जे इजलास में फ़ैसिलो कयो त ईद खां पोइ असां हैदराबाद में पाणी कॉन्फ्रेंस कोठाईंदासीं। हाणे ॾिसूं था त कोरोना जी सूरत हाल कीअं थी रहे, त उन हिसाब सां असां तारीख़ मुक़ररु कंदासीं, सिंध जी सॼी सान्याल कंदासीं, कोशिशि कंदासीं पाणी जे मामले ते क़ौमी यकजहती पैदा कयूं, क़ौमी यकराए पैदा कयूं, जीअं इन्हनि डेमनि या दरिया दुश्मन रिथाउनि खे रोकाए सघूं। जी साईं। जी साईं। मुंहिंजो हिकिड़ो जी सवाल आयो हुयो ॿियो। जी हा, तव्हांजो आवाज़ नथो अचे। सर असल में सवाल इहो करिणो हुयो, इरिगेशन सिस्टम जो जेको मतिलबु असांजे पाकिस्तान में जेको इरिगेशन सिस्टम आहे, छा उनखे बहितर करण खां पोइ असां जेको आहे पाणी जो कुझु बचाव करे था सघूं, जेको डैम्स में या कैनाल्स वग़ैरह में स्टोर थी थो वञे, उन खां अलावा अगरि असांजो सिस्टम जेको आहे इरिगेशन सिस्टम अगरि उन खे बहितर कयो वञे, छा असां उन पाणी खे जेको आहे मज़ीद जेको आहे बहितरी जे लाइ इस्तेमालु करे था सघूं? हा, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। जेकॾहिं इरिगेशन सिस्टम में सुधारा आंदा वञनि, आबपाशी निज़ाम में सुधारो आंदो वञे, त जेको सिस्टम बहितर थी वेंदो। पाणी जी शॉर्टेज जा पाण ॿ वॾा सबब आहिनि। हिकिड़ो वॾो सबब इहो आहे त सिंध जो पाणी पंजाब चोरी थो करे, कानूनी गैर कानूनी ज़ोर ज़बरदस्ती सां, ठॻियनि सां, ग़लति इंडंट ॼाणाइण सां, अंगनखरनि जी हेराफेरी सां सिंध जे हिसे जो पाणी पंजाब खणी थो। हिकिड़ो वॾो सबब पाणी जी खुट जो इहो आहे, हिते पाणी जी
सिरे खां ई, जीअं सिंधी में चइबो आहे त खोड़ी खे घुमरो आहे, त हिते सिरे खां ई पाणी जी चोरी कई थी वञे। पाणी जे मामले ते तमामु वॾी बदनवानी, तमामु वॾी बेईमानी ऐं तमामु वॾी करप्शन थी थिए। करप्शन को रोकण जी नथी थिए, जेका बेईमानी आहे उहा सॼी करप्शन जे दायरे में थी अचे, बदनवानी जे दायरे में थी अचे। त पाकिस्तान में वॾे में वॾी करप्शन आउं सम्झां थो पाणी जे मामले ते थी थिए, उहो पंजाब जा बालादस्त हल्का था कनि, पाकिस्तान जो वफ़ाक़ थो करे, ताक़तवर धुरियूं जेके असांजो पाणी चोरी करे अची वञे। हिकिड़ो वॾो मामिलो इहो आहे। ॿियो वॾो मामिलो इहो आहे त जेको बचत थियल पाणी अचे थो, उहो पाणी सिस्टम जे दुरुस्त न हुजण जे करे काफ़ी सारो ध्यानु थिए। दुनिया में हींअर इरिगेशन जा तमामु जेको नवां तरीक़ा अची विया आहिनि, जदीद तरीक़ा अची विया आहिनि, लेकिन उन्हनि खां कमु वरितो वञे त पाणी जो इस्तेमालु जेको आहे उहो बहितर थींदो ऐं उनजो ध्यानु घटिजी वेंदो ऐं पाणी जी ज़रूरतूं आसानी सां साईं काफ़ी वक़्त जी खां साईं। वठी इहा पाणी जी जेका आहे जिदोजहद हले पई। पलीजे साहब वारनि बि इहे ई पाणी जे हवाले सां काफ़ी टाइम ताईं जिदोजहद कई ऐं पलीजे साहब हुन ते किताब वग़ैरह बि लिखिया। अवां बि मुसलसिल हुन ते जिदोजहद कई आहे। उन जे बावजूदि बि इहो मसइलो असांजो हल न आहे थी सघियो ऐं असांजो पाणी जेको आहे मुसलसिल पंजाब साम्राज्य खयूं पियो वञे। पोइ इन जो हल छो नथो थिए? इन जे पुठियां छा आहे? पाणी जे सवाल ते पलीजे साहब जी जदोजहद क़ाबिल तहसीन आहे ऐं हुन जी जदोजहद जे नतीजे में ई उहो पंहिंजे हिकिड़े किताब जी रचना जेका आहे असां पलीजे साहब जे नाले कई। त उहा जेका बि जदोजहद आहे उनखे पाण फ़ख्र जी निगाह सां या क़ाबिल तहसीन सम्झूं था, उनखे पाण दाद था ॾियूं। त पलीजे साहब जी जदोजहद खां वठी जेका सिंध जे अंदरि पाणी जे सुवाल ते जदोजहद थी आहे, उहा सम्झां थो त तमामु वॾी जदोजहद आहे। उन जेकी तमामु वॾी तारीख़ आहे ऐं उन जे नतीजे में पाण खे कुझु कामयाबियूं मिलियूं आहिनि। मिसाल तौरु हिकिड़ी कामयाबी, वॾी कामयाबी आहे त पंहिंजी जदोजहद जे नतीजे में कालाबाग डैम न ठही सघियो आहे। ॿिए पासे पंहिंजी जदोजहद जा ॿ कमज़ोर पासा आहिनि। हिकिड़ो कमज़ोर पासो इहो आहे त पंहिंजी हेॾी सारी जदोजहद जे बावजूदि पाणी जो मामिलो दाइमी तौर ते हल न थी सघियो आहे। ऐं उनजो ॿियो जेको पासो आहे उहो इहो आहे त जदोजहद में कंहिं हद ताईं बेईमानी बि रही आहे। मिसाल तौरु बेईमानी हिन माना में जेकॾहिं पीपल्स पार्टी इक़्तिदार खां ॿाहिरि आहे त एंटी कालाबाग डैम ऐं थल कैनाल कमेटी जी कन्वीनर हुजे, इक़्तिदार में अचे थो आहे जेको सभियूं ॻाल्हियूं करे, थल कैनाल ते उनखे एतिराज़ न हुजे, थल कैनाल जे मामले ते अखर बि न पुछे, त इन क़िस्म जी बेईमानी जेका आहे या पीपल्स पार्टी ख़ुदि कालाबाग जे सवाल ते हिकिड़े पासे उहा सिंध असेंबली में ठहराव पास कंदी, ॿिए पासे वफ़ाक़ी हुकूमत में उहा जेका आहे फंड रखी छॾींदी कालाबाग ते। त इन क़िस्म जूं कमज़ोरियूं पंहिंजी जदोजहद में रहियूं, पर उनजे बावजूदि बि जदोजहद जेका सम्झां थो फ्रूटफुल आहे, लाभायती आहे। रहियो दाइमी तौर ते मामला हल न कराए सघण जो सुवाल, त उनजो सबबु इहो आहे त ही रियासत पंजाब जे कब्ज़े में आहे। पंजाब जूं बालादस्त क़ुवतूं जेके हिन ते क़ाबिज़ आहिनि, पाण हिन रियासत ते क़ाबिज़ न आहिनि। इक़्तिदार जेको आहे, ठीकु आहे, कुझु सिंधी कॾहिं कॾहिं वज़ीर अज़म बि थी था वञनि, सदर बि थी था वञनि, या सिंध जी वज़ारत अला जेका आहे सिंधियुनि वटि रहे थी, पर उहे बेइख्तियार था रहनि। उहे जेके से उन सतह ते ॻाल्हाइनि बि था। जेकॾहिं उहे ॻाल्हाइनि, स्टैंड वठनि, त घणो कुझु करे सघनि था। आइनी तौर ते हिकिड़े वॾे वज़ीर खे जेके इख्तियार आहिनि, जेकॾहिं उन ई खां उहे कमु वठनि त तमामु वॾो ऐं ज़बरदस्त क़िस्म जो आवाज़ु उथारे सघनि था। पर हिते मसइलो इहो आहे, हा बिल्कुलु पाण ग़ुलाम आहियूं, उन जे करे ई जेको आहे पाण ग़ुलाम आहियूं, उन जे करे पंहिंजा जेके हुक्मरान थियनि था उहे स्टैंड नथा वठनि, उहे ॻाल्हाए नथा सघनि, उहे फैसला किरदार अदा नथा करे सघनि। पंहिंजा वॾा वज़ीर अॻिड़ियुनि जा गुॾा हुजनि था, उहे वीचारा जेको हिकिड़े IG खे बदिली कोन था करे सघनि, हिकिड़े चीफ सेक्रेटरी खे मुक़ररु नथा करे सघनि, बदिली नथा करे सघनि। उहे हर मामले में वफ़ाक़ जा ॻेझू आहिनि। त इक़्तिदार जेको आहे उहो पंजाबियुनि वटि आहे। हिन रियासत जा मालिक पंजाबी आहिनि, तंहिंजे करे हर भेरे हू नवनि टिकसाटनि सां, नए अंदाज़ सां नयूं रिथाऊं खणी था अचनि। अचो जेको पाणी अचो डेम ठाहियूं, दॿाउ छो ठाहियूं, माण्हुनि खे फ़ाइदो थींदो, ज़राअत तरक़ी कंदी। ज़राअत तरक़ी कंदी या जेको असां तबाह थी वेंदासीं तरक़ी जे नाले में, तवानाई जे नाले में, सभु बाग ॾेखारे नयूं रिथाऊं खणी था अचनि। पर जेका सुठी ॻाल्हि उहा इहा आहे त
उन्हनि जे इन्हनि समूरनि टिकसाटनि जे बावजूदि 43 जे बावजूदि सिंध डेमनि ते राज़ी नथी थी। सिंध डेमनि जे ख़िलाफ़ जदोजहद करे थी। ऐं आउं हिन मामले में हमेशह पुरुमीद हूंदो आहियां, पूरो एतमाद हूंदो आहियां। पाण कमज़ोर सही, पाण हिना सही, पर आख़िरी सोभ जेका असां पंहिंजी थींदी, आख़िरी फतह जेका असां पंहिंजी थींदी, शर्त इहो आहे जदोजहद मां हथ न कढूं, पंहिंजे इसूली मौक़िफ़ तां हथ न कढूं, पंहिंजे वतन में पंहिंजे क़ौमी तशख़ुस तां हथ न कढूं। सम्झां थो त पाण पाणी जे थान खे बि रद्द कराए वेंदासीं, पाण हिन सॼी सूरत सर हाल मुंहिंजो मां हिकिड़ो सवाल पंहिंजी आहे। जान आज़ी कराए वेंदासीं। जी साईं। जी सर, मुंहिंजो हिकिड़ो सवाल आहे सर, मां तव्हां खां पुछणु जी थो जी चाहियां। सर डैम जेके आहिनि इहो त ज़ख़ीरो था कनि न पाणी खे। हाणे ही जेके डैम ठहनि था पाकिस्तान जे नॉर्दर्न एरियाज़ में, उहे त सर समुंड जी सतह खां मथे आहिनि, पाणी अचे बि ओॾां ई थो। त अगरि असां इहे डैम या रिजर्वायर असां न ठाहिया हुते, त पोइ इहो पाणी जेको आहे इहो वही करे समुंड में हलियो वेंदो ऐं पोइ कंहिंजे बि कम जो न रहंदो। त इहो तव्हां छा बहितर नथा सम्झो त डैम ठहणु खपनि, जीअं पाणी जेको आहे इहो समुंड में वही न वञे, असां ज़ख़ीरो कयूं पाणी खे, पोइ जॾहिं असांखे ज़रात में कमु अचे पोइ असां उहे हुतां खोलियूं, जॾहिं असांखे कमु अचे असां उहो डैम मां हेठि पाणी हलाए छॾियूं। त सर इहो त मां त सम्झां थो त डैम त सुठा आहिनि, ऐं अगरि असांखे पंहिंजे हक़नि जे बारे में ॻाल्हाइणो आहे या हक़नि जे बारे में अगरि असां चाहियूं था त असां उथूं, सिंधी क़ौम जेको आहे जदोजहद कयूं पंहिंजी हक़नि लाइ, त सर उन जे लाइ त इहो बहितर न रहंदो तरीक़े सां, हिकु जुमूरी तरीक़े सां सर असां पंहिंजा हक़ वठी सघूं। तव्हां सर छा था सम्झो, मतिलबु हिन ते थोरो कमेंट कजो। पंहिंजी 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 सिंधियुनि जी समूरी जदोजहद तंहिंजे करे उहा जदोजहद हर सूरत में जारी रहंदी। रहियो डेमनि जो सुवालु, तव्हां जेका ॻाल्हि कई पाणी ज़ख़ीरो था करियूं, हाणे ईअं था चवनि, अॻे चवंदा डेम था ठहियूं, हाणे डेमनि ते सॼी दुनिया डेमनि जी सुधरियल दुनिया जेका उहा डेमनि जी मुखालिफ़ आहे। मिसाल तौर 1500 खां मथे डेम जेके आहिनि अमेरिका में ॾाठा विया आहिनि, इन करे ॾाठा विया आहिनि जो उहे नदियुनि जे लाइ नुक़सानकार हुआ, उहे छोड़ ताईं पाणी पहुचाइण में रुकावट हुआ, छोड़ वारा इलाइक़ा तबाह पे थिया, मच्छियुनि जा मुख़्तलिफ़ जिन्सूं जेके उहे तबाह पे थियूं, लोवर रिपेरियन जेके हुआ उहे उन्हनि जी ज़िंदगियूं ॾुखियाई जे वक़्त जी हुयूं, या हेठियुनि इलाइक़नि में सोकड़ो पे थियो, नतीजे तौर ते 1500 खां मथे डेम ॾाठा आहिनि 2018 ताईं। त हाणे ही चवनि था पाणी ज़ख़ीरो था करियूं, भई पाणी ज़ख़ीरो छो करियूं, करे त पाणी समुंड में वञे थो, जाम थो थिए। भई समुंड में पाणी जो वञणु पाणी जी फितरत जी माहौलियात जी ज़रूरत आहे। समुंड में पाणी वञे, पाणी जो ज़्यान न आहे। IUCN जी हिकिड़ी रिपोर्ट मूजिबि 20 मिलियन एकड़ फुट पाणी हर सूरत में जेको दरिया में वञणु घुरिजे, समुंड में वञणु घुरिजे। ऐं ख़ुदि 91 वारे ठाह में इहो मञियो वियो आहे त 10 खां 12 मिलियन एकड़ फुट पाणी जेको समुंड में छोड़ थियणु घुरिजे, पर हिननि में शर्त रखियो, पर उन स्टडी कराईंदासीं। हाणे इहो हल त चाहींदो वारी ॻाल्हि, जेकॾहिं का स्टडी पंजाब जे फ़ाइदे में हुजे त आहे फौरन थी वेंदी, जेकॾहिं पंजाब जे नुक़सान में आहे सालनि जा साल कोन थींदी। हालांकि का स्टडी कराई पए, 2 टे स्टडी थियूं आहिनि, पर हीउ जेको चवनि था त पाणी वञे थो जाम थो थिए, कीअं न आहे मुंहिंजा मिठा भाउ। समुंड में पाणी जो वञणु माहौलियात जी ज़रूरत आहे, इकोसिस्टम ज़रूरत आहे, ख़ुदि जेको सो छोड़ वारनि इलाइक़नि जी ज़रूरत आहे, उते जेके लखे माण्हू रहनि था उन्हनि जी ज़रूरत आहे, उते जेका आबी जीवत आहे उनजी ज़रूरत आहे, उते जेको चौपायो माल आहे उनजी ज़रूरत आहे, पखी पखियुनि जी ज़रूरत आहे, जीव जी ज़रूरत आहे। ख़ुदि जर जेको आहे, जर जी जेका रिसाइकलिंग थी थिए उन जी ज़रूरत आहे। सिंध में जेको जर ख़राब थी वियो जो सबबु इहो आहे, या समुंड जो पाणी ज़ेरे ज़मीन जेको वधे थो जो सबबु इहो सिंध दरिया में पाणी छोड़ नथो थिए। जेकॾहिं सिंध दरिया में छोड़ ताईं पाणी पहुचे त उहो पाणी समुंड में वञे त सिंध जो जर करे खारो न थिए। लखे करोड़े सालनि ताईं सिंध जो जर जेको शानदार रहियो आहे, भलो रहियो आहे, ज़िंदगी जी नेमतनि सां, ज़िंदगी जे मिनरल्स सां जेको भरपूर रहियो आहे। हींअर उहो इन जे करे ख़राब थियो आहे, सिंध दरिया में पाणी जेको न आहे उहो पाणी जेको समुंड में छोड़ नथो थिए। त पाणी ज़ख़ीरे करण जी जेका ॻाल्हि आहे, ऐं सम्झां थो ज़ख़ीरे करण जी का ज़रूरत कान्हे, इन हद ताईं ज़ख़ीरो कजे जो दरिया तबाह थी वञे। इन ज़ख़ीरे खे छा कबो? दरिया जी क़ीमत ते को बि ज़ख़ीरो जेको आहे इंसान ज़ात जे लाइ फ़ाइदेमंद साबित नथो थी सघे, न रुॻो इंसान ज़ात जे लाइ पर समूरी जीवत जे लाइ उहो नुक़सानकार आहे, उहो ज़िंदगी जे लाइ नुक़सानकार आहे, उहो धरती जे लाइ नुक़सानकार, धरती जी सॼी माहौलियात खे उहो तबाह करे। जंहिंजे करे इहो जेको आहे सो
रियासती बयान आहे, बालादस्ती या हुक्मरान क़ुव्वतनि जो बयान आहे त पाणी जाम थो थिए त पाणी गॾु करियूं, त पाणी जाम नथो थिए। समुंड में पाणी वञणु सिंधु दरिया जे पंहिंजे वजूद जे लाइ, माहौलियात जे लाइ, इकोसिस्टम जे लाइ, हयातियाती मादान जे लाइ ज़रूरी त पाणी समुंड में वञणु घुरिजे, पाणी छोड़ थियणु खपे। सिंध जी ज़िंदगी तॾहिं बरक़रार रहंदी जॾहिं सिंध जो पाणी पंहिंजे छोड़ ताईं, ॿी सूरत में सिंध में जेका माहौलियाती तब्दीली ईंदी उहा तमामु वॾी भयानक। सर जी साईं। सर हिते मां थोरो अर्ज़ु करणु चाहींदुमि सर, जीअं तव्हां चयो त जेको इहो समुंड में पाणी वहणु खपे, इहो माहौलियात जी ज़रूरत आहे, कुदरत आहे, इहा ईअं ई थियणु खपे। सर हाणे मसइलो इहो आहे त हिकिड़ो ग्लोबल वार्मिंग जो बि इशू हले पियो करंट, ठीकु आहे सर। हाणे छा आहे त मौसम में तब्दीली थी वई आहे, हीट वेव्स थियूं हलनि, ही जेके ग्लेशियर्स आहिनि असांजा जल्दी सां पिघलजण लॻा आहिनि, ठीकु आहे। बारिशुनि जा सिलसिला जेके तब्दील थी विया आहिनि, त हूअं त जेके बारिशूं थियनि थियूं नॉर्दर्न एरियाज़ में, त उहो पाणी वही हलियो थो अचे। हाणे सर थोरो हिन में बि ग्लोबल वार्मिंग जो बि इन जो तालुक़ु आहे, हिन में इन मौज़ू ते ॻाल्हाइण इन ते बि घुरिजे असांखे। हाणे अगरि तव्हां चओ था इहे बंद डेमूं न हुजनि त सर इहो पाणी त जीअं तव्हां चओ था त इहे असांजा दरिया सुकी वेंदा। अगरि जीअं असां बंद बि खोले छॾिया, डेमूं बि ख़तमु करे छॾियूं, त इहो सर पाणी त महीने में वञी समुंड में पइजी वेंदो। पोइ सर असांजा खारो पाणी पीअंदासीं छा? त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इन लाइ त बहितर आहे न त आस्ते 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 पाणी खोलियूं। हूअं माना हिकिड़े महीने में सॼो वेही करे समुंड में पइजी वञे, हूअं हलो भला 12 महीना ई हलंदो, पर थोरो थोरो हलंदो त सही न सर। पहिरीं ॻाल्हि इहा आहे, इहा ॻाल्हि तव्हांजी ठीकु आहे त सॼो आलमी वार्मिंग जो इशू आहे, ग्लोबल वार्मिंग जेको आहे, गर्मीपद वधी वियो आहे दुनिया में जेके माहौलियाती मसइलो आहे, पर उनजो वॾो सबबु जेको आहे न उहो ख़ुदि बि इहो आहे त असां हथ सां जेको सो माहौल खे तबाह कयो। ऐं जेकॾहिं वधीक डेम ठाहिजनि, वधीक पाणी ज़ख़ीरो कजे, पाणी जो वहिकिरो जेको बंदि करे छॾिबो, अञा वधीक तबाही ईंदी, गर्मीपद अञा वधीक वधंदो ऐं इंसान ज़ात ते, दुनिया ते तमामु नेगेटिव असर पवंदो। जंहिंजे करे हिकिड़ो त ठीकु आहे भई ग्लोबल वार्मिंग आहे, आलमी तौर ते माहौलियाती तब्दीलियूं आहिनि, गर्मीपद वधी वियो आहे, उन जा ग्लेशियरनि ते असर आहिनि, उन जा सॼी दुनिया ते, सॼी धरती ते असर आहिनि, इहो त ठीकु आहे। पर उन्हनि खे हाणे सुवाल इहो त घटाइजे या वधाइजे, के घटाइणु खपे। उहे शयूं तॾहिं घटिजंदियूं जॾहिं असां शयूं फितरी अंदाज़ में बहाल कंदासीं ऐं माहौलियात खे बचाइण जी कोशिशि कंदासीं। माहौलियात खे बचाइण जी कोशिशि कंदासीं, शयूं जेके आहिनि आहिस्ते आहिस्ते, ठीकु आहे, उनखे कई साल लॻंदा, उन्हनि खे जेको 50 साल लॻंदा, 1 सदी लॻंदी, 2 सदियूं लॻंदियूं, वरी जेको दुनिया पंहिंजे उन नेचुरल फिनोमेना में मोटी अचे, उहो वक़्तु तलब आहे। पर उहो तॾहिं थींदो जॾहिं पाण शयुनि खे बचाइणु शुरू कंदासीं। जेकॾहिं वधीक तबाही आणींदासीं वधीक ख़राब थींदा। ऐं हिते हिकिड़ो ॿियो मामिलो आहे त हिकिड़े पासे ग्लोबल वार्मिंग जा इशू आहिनि या इहे समूरा मामला आहिनि, पर हिते हिकिड़ी ॿी शइ उहा आहे मैन मेड तबाही, माण्हू जे हथनि जी आंदल तबाही। डेमन ठाहिण जी जेका ॻाल्हि आहे उहा त हथ सां आंदल तबाही आहे। ही डेम ठाहिण जी ॻाल्हि जेका आहे, इन लाइ थोरी था कनि था, थोरो थोरो पाणी छॾींदा रहंदासीं। डेम ठाहिण जी जेका बि रिथा आहे सिंधु दरिया ते पंजाब जे कब्ज़े जी रिथा आहे। पंजाब सिंधु दरिया ते कब्ज़ो करणु थो घुरे, पंजाब चाहे थो सिंधु दरिया मुंहिंजे कब्ज़े में हुजे, इहो सम्झे थो त हिन खिते जे अंदरि मुस्तक़बिल में तब्दीलियूं अचणियूं आहिनि। उहो हिन रियासत जे मुस्तक़बिल जे बारे में एतिरो पूरो एतमाद, पाण ते जेका लठ थी वसे, पाण ते जेको ज़िकर लॻो पियो आहे, उन जो सबबु इहो आहे त ही ख़ुदि पंहिंजी रियासत जे मुस्तक़बिल जे हवाले सां पूरो न आहे, ममलकत जे मुस्तक़बिल में यकीन न आहे, जंहिंजे करे सिंधु दरिया ते कब्ज़ो करणु था घुरनि। हू चाहींदा त सिंधु दरिया, हाणे त दरिया जेके आहिनि सियासी हथियार थी पिया आहिनि, पाणी सियासी हथियार थी पियो आहे, त हू इन हथियार खे मुस्तक़बिल में जे ख़िलाफ़ इस्तेमालु करणु था घुरनि, जंहिंजे करे डेम ठाहिण था। ॿी ॻाल्हि इहा आहे, तव्हांजी थोरो थोरो पाणी छॾींदा रहंदासीं, सॼो पाणी जेको हलियो वेंदो हिकिड़े महीने में, मुंहिंजा मिठा भाउ, सिंधु दरिया ॿारहों ई वहंदो आहे, साल जा 12 महीना वहण वारो दरिया आहे, जेको हिननि डेम ठाहे, बैराज ठाहे ऐं कैनाल कढी ज़बरदस्त क़िस्म जो जेको आपाशी सिरिश्तो विछायो, हुन में पाणी खणी था वञनि। जेकॾहिं हिकिड़े दरिया खे उबतो वाहिबो त उहो किथां वहंदो? पंजाब जा दरिया आहिनि त सिंधु दरिया मां था भरजनि। लिंक कैनाल जेको पाणी खणी वञी पंजाब जे दरियानि में था आणनि, हुनजो नतीजो इहो थो निकिरे सिंधु दरिया नथो वहे। जेकॾहिं सिंधु दरिया पंहिंजे फितरी अंदाज़ में वहणु छॾी न, त उहो ॿारहों ई वहंदो रहंदो, साल जा 12 महीना वहे थो। सिंधु दरिया में पाणी अचणु बंदि थियणु, सिंध में पाणी अचणु बंदि थियणु तसवर ई कोन्हे।
पाण तस्वर इहो त दरिया में हींअर लाथ है, दरिया में हींअर चाढ़। सियारे में दरिया में लाथ हूंदी हुई, पर दरिया वहंदो, दरिया ईअं ईअं कोन थींदो, दरिया वहे ई न, दरिया ॿाहिरो ई वहंदो आहे, उन जो पाणी जेको आहे सो ॿाहिरो ई वहंदो रहंदो। सुवाल इहो आहे त जेकॾहिं उन सां हथ खस न कजे, उनखे तबाही जे वर न चाढ़िजे, त उहो जेको सो वधीक फ़ाइदेमंद आहे। ऐं जेकॾहिं दरिया वहंदो रहे त उनजो पाण खे ॿियो फ़ाइदो इहो आहे त जर जेको ख़राबु थो थिए, पंहिंजो समुंड जो पाणी ज़ेरे ज़मीन जेको अचे थो उहो अचणु बंदि थी वेंदो। सिंधु दरिया जो पाणी 13 छाड़नि में विरहाइजी जेको सॼे सामूंडी पटी में मिठे पाणी जो बेल ठाहींदो हो, नतीजे तौर ते सिंध जो जर जेको सो शानदार, सामूंडी किनारनि जो जर बि शानदार, हिन ते तबाही आंदी आहे, डेमनि तबाही आंदी आहे। तंहिंजे करे पाण खे हिन डप मां निकिरणु खपे। जेकॾहिं डेम न हूंदासीं पाण पाणी फुरे लाइ सिकी वेंदासीं। इहो त जेको बालादस्त कुवतनि जी जो बयानियो आहे त डेम न ठाहींदासीं त पाणी जे फुरे फुरे जे लाइ सिकी वेंदासीं। हमारे ईंदड़ नस्ल पानी के कतरे कतरे के लिए पंहिंजे चीफ जस्टिस हाणे पाणी ॿाहिरि थी वियो, जजनि जो छा वञे पाणी जे मसइलनि में। त मसइलो इहो आहे त डेम जेके नुक़सानकारी में फ़ाइदेमंद न आहिनि, दरिया ॿाहिरो ई वहे, ॿाहिरो ई बंदो रहंदो। डेम न ठाहिण सां पाण उन न मरंदासीं, पाण तबाह न थींदासीं, बल्कि दुनिया ते अची त हाणे डेमनि जी जॻह ते उहे रिथाऊं आणियो जेके वधीक फितरत दोस्त आहिनि, इंसान दोस्त आहिनि, जीवत दोस्त आहिनि, दरिया दोस्त आहिनि, माहौलियात दोस्त आहिनि। जी साईं। जी सर, महिरबानी सर, महिरबानी, लख थोरा तव्हांजे कमेंट्स जा। साईं मुंहिंजो हिकिड़ो सुवाल आहे त मौजूदा जेका सिंध बैराज वारी रिथा आहे पेश कई वई आहे हींअर, इनखे तव्हां कहिड़े नज़रिए सां ॾिसो था? छा इन मां फ़ाइदा पवंदा या इन मां बि असांखे नुक़सान आहे? सिंध बैराज वारी रिथा जेका आहे उहा बि सॼी कॉलोनियलिज़म वारी सोच तहत आहे। असल में ॿेटनि ते कब्ज़ो करण वारी जेका रिथा आहे उन ई सां लाॻापियल आहे सिंध बैराज, सीपेक सां लाॻापियल आहे सिंध बैराज। हिकिड़ो सनअती ज़ोन ठाहिण था घुरनि दाबेची में, ॿाहिरि उनखे पाणी खपे, थरकोल जेको उनखे पाणी खपे। पहिरीं हिननि जी रिथा हुई त असां जेको सो एलबीओडी मां पाणी खणी वेझियार में जेको सो डेम ठाहे उते उनखे गॾु करे उतां जेको सो उनखे फिल्टर करे पाइपनि जे वसीले खणी ईंदासीं ऐं उन ई वसीले जेको हलाईंदासीं घर जा बिजली घर, कोयले ते जेके बिजली घर ठाहियासीं। इहो बिजली घर जे जेके उन्हनि जा थियनि था बॉइलर, उन्हनि खे थधे करण लाइ मिठे पाणी जी ज़रूरत आहे। हाणे एलबीओडी मां ई जेको पाणी था खणनि वेझियार ताईं, पोइ उतां पाइपनि वसीले ऐं उनखे वरी मिठो था कनि, इहा रिथा उन्हनि खे महांगी थी। तंहिंजे करे हिकिड़ो कैनाल कढंदा उभरनि जे पासे खां, खाॿे किनारे खां, जेको थर ताईं वेंदो, थर जे माण्हुनि लाइ न वेंदो, कोयले वारनि रिथाउनि जे लाइ, बिजली घरनि जे लाइ वेंदो। त हिकिड़ो उन जे लाइ था कढनि। ॿियो कैनाल जेको चवंदा दाबेची ताईं खणी ईंदासीं, दाबेची जो जेको सनअती ज़ोन हूंदो जेको सीपेक में आहे उन जे लाइ पाणी ॾींदा। ऐं टियों वरी ही खणी था वञनि नवां शहर जेके अचनि था घुरनि, त ॿेटनि ते असीं 2 लख माण्हुनि जा नवां शहर ॾींदासीं, त ॿेटनि जा पाणी खणी था वञनि। सॼो जेको सो इन सिलसिले में थो ठहे। या पहिरियां टाउन नयूं रिथाऊं आहिनि, के फोर वारो मनसूबो जेको ठाहियो अथनि उहो बि न करे त नयूं रिथाऊं माण्हू ईंदा, माण्हुनि खे पाणी खपे, पाणी खां सवाइ त माण्हू रही कोन थो सघे। त सिंध बैराज वारी रिथा जेका आहे सा सिंधु जे थोरो वारे इलाइक़े खे बहाल करण जे लाइ न आहे, उहा नवनि अॾजंदड़ शहरनि जे लाइ कॉलोनियलिज़म वारी जेका हिननि जी रिथा आहे उन जो हिसो आहे। ऐं रहियो ज़राअत जो सुवाल, त सिंध जा लाड़ जा जेके बि ज़िला आहिनि उन्हनि में कुझु ज़िलनि ताईं, मिसाल तौरु बदीन ज़िले जे उतरे हिसे ताईं त अचे थो पंहिंजे सखर बैराज जो पाणी थो अचे, ऐं ॿियो पाणी जेको कुटड़ी बैराज मां थो अचे। काफ़ी आहे। ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं बैराज ते पाणी जी खोट कंदा ऐं पाणी जेको रहियो पियो उहो अरबाब इक़्तिदार खणी वेंदा, हुकूमती घुर्जा वॾेरा खणी वेंदा, पोइ ज़ाहिर आहे पाणी जी खोट थींदी। मिसाल तौरु कट लॻा पिया आहिनि या गैर क़ानूनी वाह कढिया अथनि। हाणे सूरत आहे जो हिकिड़े हमरा हिते अॻु में उतां घाड़ा पिया आहिनि कादर पंहिंजे हितां बेले वटां, त उतां जेको सो बंदि खे कटणी पंहिंजे कचे जे वञनि लाइ पाणी खणी आयो आहे, उनखे साज़ दबाए थो, छा कयो वॾे वज़ीर खां मंज़ूरी वरिती MP आहे को निज़ामानी आहे, मूंखे ताजपुर छा आहे, मूंखे नालो हमरा जो विसरी वियो आहे, अॼु 2 ॾींहंनि खां इशू हले पियो। त चवण जो मतिलबु त हिकिड़ी बेक़ाइदगी आहे जेका हुकमरान घुरियुनि पारां आहे, न त लाड़ जे माण्हू खे वधीक बैराज जी ज़रूरत आहे कोन। असीं पाण आबादगार आहियूं, असांजो गुज़र सफ़र 2 ॾींहंनि ते आहे, ऐं पाण आबादगार आहियां, असीं चवंदा असांखे कोन्हे ज़रूरत
नए बैराज ही बैराज ज़रात जे हिसाब सां नथा ठाहिनि, ॾाड़ जे माण्हुनि जे लाइ नथा ठाहिनि या मजबूरी तौर ते सिंध जे माण्हुनि जे लाइ नथा ठाहिनि। इहे बैराज नवनि शहरनि खे अॾण जे लाइ उन्हनि रिथाइन सां लाॻापियल आहे। ऐं जेको थोरो घणो पाणी अचे थो साल जो हिकिड़ो महीनो या 2 महीना या कुझु ॾींहुं, उहो बि हिते जमा कनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे, चवनि था त असां दांदारी खां वठी कोटड़ी ताईं जेको वॾी ढंढ ठाहींदासीं, दरिया खे ढंढ में तब्दील कंदासीं। दरिया ढंढ में तब्दील थींदा आहिनि छा? बाबा वारा चवंदा एशिया जी वॾे में वॾी ढंढ ठाहींदासीं दरिया में। भई तव्हांखां मच्छर संभाली कान थी, उहा तव्हांजे बाबा तबाह करे छॾी, हलिया आहियो सिंधु दरिया खे ढंढ में बदिलाइनि। सिंधु दरिया ते सिंध बैराज ठहण सां छोड़ वारे इलाइक़े खे को बि फ़ाइदो कोन थींदो, पर उहो वधीक तबाही जे वटि ईंदो। जो जेको थोरो घणो पाणी समुंड में वञे थो या समुंड में छोड़ थी थो, उहो बंदि थी वेंदो। उन पाणी खे रोकींदा ऐं उहो पाणी जेको आहे सो जदीद शहरनि जे लाइ ख़तमु आणण था घुरनि, त इहा रिथाप पंहिंजे फ़ाइदे में न आहे। ऐं पाण चवंदा सिंधु दरिया ते कंहिं बि डेम जी, कंहिं बि नए बैराज जी, कंहिं बि नए कैनाल जी ज़रूरत कान्हे। भले खणी उहो सिंध जे हदनि में छो न हुजे, तॾहिं बि हाणे उनजी ज़रूरत न आहे। जो हाणे सिंधु दरिया जे पंहिंजे वजूद जो सुवालु आहे, उनखे बचाइण जो सुवालु आहे। जी साईं, वॾी महिरबानी साईं। अगरि कंहिं दोस्त जो सवाल अञा बाक़ी आहे त पुछी सघो। सवाल आहे जी जी साईं, पुछो। अरे मुझे कोई सवाल था सर, तव्हांजो आवाज़ सही नथो अचे छा? सर हाणे आवाज़ अचे पोइ क्लियर आहे? हाणे आवाज़ सर मुझे कोई इहो सवाल आहे त असांजे पंहिंजी सिंध कराची में मिठे पाणी न हुजण जो सबबु छा आहे? वॾनि शहरनि में पाणी जी खोट जो जेको सबबु आहे, ऐं सम्झां थो त उनजो वॾो अहम कारण बदइंतज़ामी आहे। जेकॾहिं बदइंतज़ामी ते क़ाबू पातो वञे त कराची में पाणी जी खोट जमो ॾेई सघे थो। त कराची खे हबडेम मां पाणी मिले थो, कराची खे कींजर मां पाणी मिले थो, कोटली बैराज मां कींजर जे वसीले। त कराची में पाणी जी खोट जेका आहे उहा बदइंतज़ामी सां लाॻापियल आहे। उहा सिंधु दरिया में पाणी जे खोट सां लाॻापियल न आहे। जेकॾहिं सिंधु दरिया में पाणी जी खोट आहे, कोटली बैराज में पाणी जी खोट आहे, तॾहिं बि ॿियनि इलाइक़नि खे पाणी नथो वञे। कराची जो पाणी जेको आहे पंहिंजी ज़रूरत मूजिबि वाहींदो आहे। त बदइंतज़ामी जेकॾहिं ख़तमु कजे त आउं सम्झां थो त शहर, ऐं रुॻो ईअं न त कराची में बदइंतज़ामी आहे, सॼी सिंध में बदइंतज़ामी आहे। कराची खां वठी कश्मीर ताईं सिंध जो को बि अहिड़ो शहर कोन्हे जंहिंमें निज़ाम सही हुजे। त बदइंतज़ामी ख़तमु कबी, पंहिंजा शहर ठाहिबा, पंहिंजनि शहरनि ते ध्यानु ॾिबो, उते शहरी सिस्टम जेको बहितर कबो, त शयूं जेके बहितर थी वेंदियूं। जी साईं, जी साईं। मुंहिंजे ख़्याल में साईं दोस्तनि जा सवाल ञातनि था। जी साईं साईं छोकिरनि वॾो इंजॉय कयो आहे। ऐं उमेद आहे त तव्हां बि असांखे तमामु सुठो लेक्चर ॾिनो ऐं टाइम ॾिनो। उमेद आहे इंजॉय त करण लाइ छोकिरनि लेक्चर न आहे, जी सिखण साईं जे लाइ इंजॉय करण लाइ लेक्चर न आहे, न साईं सिखण जे लाइ ऐं पंहिंजे तव्हां क़ौमी बहितरीन मामले ॼाण खे फराइम कई, हमाहिंगी बहितरीन ठाहिण जे लाइ ॼाण हलायो। फराइम कई आहे। साईं मूंखां चइजी वियो इहो लफ़्ज़, असुल में मां माज़रत थो कयां। ठीकु आहे बेटा। असल में उहो हूंदो आहे त जी 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 साईं मुझे हिकिड़ो नंढड़ो क्वेश्चन आहे। जी साईं। सर रियासत त तव्हां ॿोड़ी ऐं गूंगी लॻी पई, हिनखे कीअं उथारिजे? के भगत सिंह वारा कदम खणूं या छा कजे हिन ते? पहिरीं ॻाल्हि त कानूनियल रियासतूं थींदियूं अंधियूं ॿोड़ियूं ऐं गूंगियूं आहिनि। अवाम जा मामला उनखे नज़र न ईंदा आहिनि, अवाम जूं दाऊं जेके आहिनि से ॿुधंदियूं कोन्हे ऐं हर मामले खां लातालिक हूंदियूं आहिनि। पर उन सभ जे बावजूदि असीं सम्झूं था त जीअं असां कलाबाग जे मामले ते पुरमन सियासी जदोजहद वसीले हिनखे झुकायो आहे, ईअं ई हिन रियासत जे ख़िलाफ़ भगत सिंह वारो रस्तो इख़्तियार करण जे बजाए असांखे पुरमन सियासी जदोजहद वारो रस्तो इख़्तियार करणु खपे। असां पंहिंजे क़ौम खे, पंहिंजी आवाम खे क़ौमी सुवाल सां पुरमन सियासी जदोजहद वसीले सलाहे सघूं था। तंहिंजे करे सियासी जदोजहद वारो रस्तो इख़्तियार करण जी ज़रूरत आहे। पंहिंजे माण्हुनि खे क़ौमी सुवाल ते गॾु करणु, मुतहरिक करणु, हिकिड़ी जदोजहद पैदा करण जी ज़रूरत आहे। तव्हां नौजवान खे अपील कंदुसि त बजाए जो उहे इंतिशार जो शिकार थियनि, लातलकी जो शिकार थियनि, बेगानगी जो शिकार थियनि, या वरी ॿिए पासे खां उहे उॿाराई ऐं मोहनजोई जो शिकार थियनि, इन्हनि ॿिन्ही शयुनि खां, ॿिन्ही रस्तनि खां भलो आहे त उहे संजीदगी सां ऐं कमिटमेंट सां
ऐं साञा सां पंहिंजे सियासी अमल जो सियासी जदोजहद जो हिसो थियनि ऐं पंहिंजे वतन ऐं पंहिंजे क़ौमी तशख़ुस जे बचाव जे लाइ, बका जे लाइ, उन जे मुस्तक़बिल जे लाइ, उनजी आज़ादी जे लाइ, उनजे ईंदड़ नस्लुनि जी ख़ुशहाली जे लाइ क़ौमी सियासत जो हिसो थियनि। जी साईं। जी साईं, नंढड़े सुवाल जो नंढड़ो जवाबु ॾेई छॾियो आहे। अञा को सुवाल आहे त साईं वॾियूं महिरबानियूं। साईं तमामु वॾी महिरबानी, तव्हां सुठी ॼाण फराहम कई ऐं सभिनी दोस्तनि जेको आहे पंहिंजा पंहिंजा सवाल बि रखिया। मुंहिंजे ख्याल में वधीक कंहिंजो सवाल न आहे। साईं हिकिड़ी अञा नंढड़ी गुज़ारिश आहे। पर वक़्त सां कंदा हलो, विच में गैप घणो था ॾियो तव्हां। साईं इहो सिलसिलो छो न हलंदो रहे लेक्चरनि वारो। मूंखे को एतिराज़ कोन हूंदो। डेली नयूं शयूं ॿारनि खे फराहम थींदियूं वञदियूं त असां लाइ वॾो हिकिड़ो बहितरीनु क़दम हूंदो असांजो अॻियां। सिंधी शागिर्द साथी सिलसिलो शुरू कयो आहे। ही माशाल्लाह चोथों या पंजों लेक्चर आहे, कंफर्म आहे मूंखे। पहिरियां बि लेक्चर हली चुका आहिनि, अॻिते बि असांजी रथा आहे लेक्चर हलाइण। इहा सुठी ॻाल्हि आहे ज़ाहिर साईं त सिंधी शागिर्द साथी सिलसिलो मुश्किल तौर ते हलाए थी ऐं जी ॿी अदे पियो भलो थिया सुवाल कंदड़ पंहिंजो तारफ़ कराईंदा हलंदा त मूंखे बि आसानी थिया थोरी। जी हिकिड़े साथी हींअर चयो त छो न इहो सिलसिलो मुस्तक़िल तौर मुंहिंजे हवाले सां कयो त हलंदो रहे। त जॾहिं बि सिंधी शागिर्द साथी जा साथी घुराईंदा तव्हां हुकुम कंदो ऐं हाज़िर। सर वैसे मुंहिंजो इंट्रो नालो त लिखियल आहे ऐं इज़हार नबी थो ॻाल्हायां। अच्छा सही 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 जी। अरे मुंहिंजो नालो मोहब्बत अली सूमरो। सवाल आहे त पुछी सघनि था। को बि सुवाल पुछी सघे थो, न त पोइ इजाज़त अथव। साईं मुंहिंजे ख्याल में सवाल पूरा थी विया आहिनि। संगा वॾी महिरबानी। आख़िर में ही शेर पढ़ी करे अव्हां खां बि इजाज़त वठंदासीं, समूरी संगत सां बि। उथी जाग हाणे ॾिसी कोन थो, उथी जाग हाणे ॾिसी कोन थो, छॾे सिंध पई पसी कोन थो, किलस्तन ऐं पाणी खसनि पिया हू ज़ैब, बिड़ी हक़ पंहिंजा वसी कोन थो। वॾी महिरबानी। महिरबानी ज़ाहिर साईं, महिरबानी। सिंध सलामत, साथ सलामत। साईं वॾी महिरबानी।